छा हालचाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 22हों ॾींहुं आहे। छा तव्हांखे मिलिट्री तलाव जे बारे में ख़बर आहे? सुबुह जो तैयार थी नाश्तो खाई, अरे कमेंट में ॿुधायो त डिश कहिड़ी आई आहे। ऑफिस में थोरो कमकार करे सभई भाउर भेनरूं, गर्मी वधी वई अथव, बरसाति नथी पए, नारियल पाणी पीओ, पोइ शाम जो झूलण जे मंदर लाइ निकितासीं। तार 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 दूल्हा तार 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 दूल्हा तार 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 दूल्हा तार तार तार। उल्हासनगर शहर पहिरियों हिकु मिलिट्री कैंप हुयो जिते लाल साईं जी जोत विराजमान कई वई। उन जे पासे में हिकिड़ो मिलिट्री तलाव हुयो। मिलिट्री तलाव जी बरोबर एड्रेस तव्हां हिन फोटो में ॾिसी सघो था। बैरक नंबर 1804 मिलिट्री तलाव, कल्याण कैंप, 5 नंबर, थाणा। मिलिट्री तलाव खे पोइ झूलेलाल सरोवर जो नालो ॾिनो वियो। झूलेलाल सरोवर जिते तव्हां मटकीअ जे ॾींहं ते मटकी परवान कंदा आहियो। लाल साईं जे जोत जा दर्शन करे, अखो पाए, लाल साईं खां आसीस वठी, लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी, जेॾी महिल बि लाल साईं जे मंदर में अचो, पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखिजो। झूलेलाल जय जय झूलेलाल जय जय